कुछ वक़्त खां मर्दनि में ॿार पैदा करण जी सघ कमज़ोर थियण जी शरह वधी वई आहे, पर अव्हांखे इन जो सबबु ॼाणे हैरानी थींदी त जापान में कयल तहक़ीक़ में अहिड़ा अंग-अखर साम्हूं आया जिन सभिनी खे हैरान करे छॾियो। तहक़ीक़ में दरियाफ़्त कयो वियो त वाई-फाई डिवाइसिस जीअं मोबाइल ऐं राउटर मां ख़ारिज थींदड़ बरक़ी मक़नातीसी लहरूं स्पर्म खे नुक़सान पहुचाए सघनि थियूं। यक़ीनन मर्दनि में क़ुवत घटिजण जा ॿिया बि सबब थी सघनि था, जिन में माहौलियाती गदिलाण, ज़हनी दबाव, नाक़िस ग़िज़ा ऐं जीन्स वग़ैरह शामिल आहिनि, पर वाई-फाई डिवाइसिस जी मौजूदगी भी इन जो सबबु बणिजी रही आहे। तहक़ीक़ दौरान 51 मर्दनि खे 3 ग्रुपनि में विरहायो वियो हो ऐं खेनि वाई-फाई डिवाइसिस इस्तेमाल लाइ ॾिनियूं वयूं। महक़क़ीक़नि हिक ग्रुप जे नमूननि खे वाई-फाई खां परे रखियो, ॿिए ग्रुप जे नमूननि खे वाई-फाई लहरुनि सां मुतासिर कयो वियो, पर वाई-फाई खां तहफ़ुज़ जो ढाल बिठायो वियो। टिएं ग्रुप जे नमूननि खे वाई-फाई डिवाइसिस जे वेझो रखियो वियो, जीअं खीसे में मोबाइल रखबी आहे, ऐं पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि में नतीजा रिकॉर्ड कया विया। नतीजनि मां ख़बर पई त वाई-फाई सिग्नल जो असर 30 मिंटनि ताईं नथो थिए, पर 2 कलाकनि सां स्पर्म मुतासिर थियणु शुरू थी वञे थो, जॾहिं त 24 कलाकनि बाद इहा शरह वधी वञे थी। महक़क़ीक़नि जो चवणु हो त नतीजनि में तस्दीक़ थी आहे त वाई-फाई डिवाइसिस मां ख़ारिज थींदड़ बरक़ी मक़नातीसी लहरुनि जे वेझो रहणु मर्दनि जी सघ घटाइण जो सबबु बणिजे थो, पर इन खां बचण बि सवलो आहे। हर वक़्तु मोबाइल खे खीसे में रखण बदिरां उन खे परे रखी इन मसइले खां बची सघिजे थो। इन खां अॻु नीदरलैंड जी यूनिवर्सिटी में कयल तहक़ीक़ में ॿुधायो वियो हो त निंड जी खोट बि मर्दनि जी सघ घटाए थी। महक़क़ीक़नि जो चवणु हो त निंड जी खोट जिस्मानी मुदाफ़ियती निज़ाम खे वधीक सरगर्म करे थी, जेको स्पर्म जे मयार ते हमले आवर थिए थो, जॾहिं त मर्दनि ते जिस्मानी ऐं नफ़्सियाती दबाव वधी वेंदो आहे, जंहिं सां शादी बाद ॿारनि जी पैदाइश में मसइला थींदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk